पुत्र खैर त आहे न, परेशान छो आहे? बाबा परेशान मारा इस बहराम खान जे पुट जे ले आया। वो मरी हो अलाए बचे अदा या मरे या बचे असा के छा जो नुकसान आ? नुकसान बहराम खान के आ। नुकसान किए ना है रस गोठ जो सरदार है जे कदे उन जो पुट मोयो ना त हू उन गणती में मरी वेंदो। पुत्र अल्लाह अमान ॾिनी, अगर रे शाहबाज जी जाए त तव्हां हुजो आ, मुंहिंजो त हाउ डरी पिया। चाचा अञा उहा गोली बि न आहे ठही जेकी असांखे नुक़सान ॾे। बाबा असा थर जा रहाकू आहियूं, वारी जे दड़े जियां कच्चा जरूर आहियूं, ताकतवर पत्थर खां वधीक आहियूं। बाबा पत्थर भी अञा घट आहे। बाबा असां उहे जबल जा थुर आहियूं जेका कई साल ॻणंदा न आहिनि।